बिल्डिंग में ही कॉम्पीट करे सघो था। पर जेको फिजिकल एक्टिविटीज़ कंदो न सर त उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी गेमियुनि में बि कॉम्पीट करे सघे थो। प्लेन हूंदो आहे सर स्पोर्ट्स जे अंदरि, एप्रिशिएट करिणो पवंदो हूंदो आहे, रिस्पेक्ट ॾियणी पवंदी आहे स्पोर्ट्स जे अंदरि, जूनियर सीनियर जो लिहाज़ हूंदो आहे। कुझु हुन में कढ़ाई में या कुझु हिननि में पकोड़नि में कुझु अहिड़ी शयूं मशहूरु आहिनि हुते? उते सर बिल्कुलु कंबर जा पकोड़ा बहितरीन, कंबर जा पकोड़ा वॾा मशहूरु अथव सर। उन्हनि सां ॼण रैगिंग माना उहो जूनियर थी करे पियो करे, पोइ ॼण माना पोइ उन्हनि चयो त सर भाई माना असां सां हीअं हीअं थिए थो इहो। बहरहाल पोइ माना कीअं बि उन्हनि जा दोस्त हुया, केर बि हुया, जस्ट मारुगी उन्हनि सां गॾु वियुमि, उन सां थोरी मज़ाक मस्ती कई आहिनि ऐं थोरी रैगिंग कई आहिनि। पोइ जेके बॉडी बिल्डर हूंदा आहिनि त उहे नशो वग़ैरह न आहिनि कंदा, ठीकु आहे सर, छो नशो न आहिनि कंदा, या जेके सुठा एथलीट हूंदा आहिनि नशो वग़ैरह न आहिनि कंदा, या ग़लति सलत का शइ न आहिनि खाईंदा। छाजे करे त असांजी बॉडी ख़राबु थींदी, असांजी फिटनेस मुतासिर थींदी, ऐं त पंहिंजी औलाद सां सभ खां पहिरियां त दोस्तनि वांगुरु ट्रीट अचनि, उन्हनि खे प्रेशराइज़ न कनि। जीअं मूंखे माना हिकिड़ो एज़ अ पेरेंट मतिलबु चाइल्ड माहौल मिलियो आहे न पंहिंजे पेरेंट्स जी तरफ़ां, मां उहा ई शइ जस्ट उन्हनि पेरेंट्स खे ॿुधाइण थो चाहियां त पंहिंजे ॿार सां हिकिड़ो दोस्ती वांगुरु थी हलो, ऐं हिकिड़ो दोस्त थी उन सां अटैच हूंदव न त उन ॿार जी तव्हां सां अटैचमेंट बि वधीक हूंदी ऐं उहो ॿारु तव्हां सां सीक्रेट्स बि शेयर कंदो। अस्सलाम वालेकुम, सभिनी खे वेलकम आहे मुंहिंजे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु जो असांजो जेको गेस्ट आहे उहो फिज़िकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर आहे, हिकिड़े इंस्टीट्यूट में हू फिज़िकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर आहे। सो अॼु असां उन्हनि खे एज़ अ गेस्ट हिते घुरायो आहे ऐं उन्हनि खां सवाल जवाब पुछा कंदासीं फिज़िकल एजुकेशन जे बारे में, फिज़िकल ट्रेनिंग जे बारे में, जेके बि फिज़िकल जे रिलेटेड शयूं आहे उन मां सवाल पुछंदासीं। सो असां वेलकम कयूं था मिस्टर रहमतुल्लाह मुग़ल। थैंक यू सर, थैंक यू सो मच, तव्हां हेॾी इंट्रोड्यूस असांजो करायो, लख थोरा लख कुर्ब सर, थैंक यू सो मच। थैंक यू तव्हांखे त तव्हां मुंहिंजे पॉडकास्ट एपिसोड में आयो, मां तव्हांखे चयुमि को मसइलो न आहे। हा सर, सवाल स्टार्ट कयूं सर? हा हा सर, को मसइलो न आहे। सभ खां पहिरियों त सवाल इहो आहे त माण्हू डॉक्टर थींदा आहिनि, इंजीनियर थींदा आहिनि, या ॿी का या बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन आहे, BBA कंदा, MBA कंदा, सो हिननि फील्ड में वेंदा आहिनि। तव्हां भला हिन फिज़िकल स्पोर्ट्स में तव्हांजो हेॾे कीअं इंट्रस्ट तव्हांजो वियो, इहो थोरो ॿुधायो। जी सर, बिल्कुलु तमामु तव्हां अचण सां ई हिकिड़ो बहितरीनु सुवालु पुछियो आहे। त माण्हू काफ़ी सारा माण्हू हूंदा आहिनि, कंहिंजो ख़्वाबु हूंदो आहे इंजीनियर थियणु, कंहिंजो ख़्वाबु हूंदो आहे डॉक्टर थियणु, या के आर्ट्स जी फील्ड में हलिया वेंदा आहिनि। पर मां कुझु सभिनी खां अलॻि फील्ड चॉइस कई, स्पोर्ट्स जी, एज़ एन फिज़िकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर। इन जी वजह इहा आहे सर त मां बचपन खां वठी मूंखे गेमिंग खेॾण जो तमामु घणो ज़्यादा खां ज़्यादा शौक़ु हुयो। शुरू खां वठी जेको आहे न मुंहिंजो तमामु घणो लॻाव हूंदो हो, स्पेशली मां जेका गेम खेॾंदो हुउमि, क्रिकेट में मुंहिंजो तमामु घणो लॻाव हूंदो हुयो। बचपन में तव्हां क्रिकेट खेॾंदा हुआ? जी जी, क्रिकेट खेॾंदो हुउमि ऐं स्टडी ते मुंहिंजो एतिरो फोकस न हूंदो हो। जीअं ॾिसंदा आहियो तव्हां बचपन में ॿार, काफ़ी सारा ॿार हूंदा आहिनि जेके माना गेमियुनि में घणो रुझान हूंदो अथनि ऐं थोरो स्टडी सां घटि लॻंदी अथनि। इहा शइ सर अॼु बि अथव। अॼु तव्हां ॾिसो त काफ़ी सारा ॿार आहिनि, उन्हनि जो बि गेमिंग जे तरफ़ काफ़ी सारो रुझान आहे, स्टडी ॾे थोरो घटि आहे रुझान। पर जेका असांजो जेको गेमिंग ॾे रुझान हुयो ऐं जेको अॼुकल्ह जो ॿारनि जो रुझान आहे न, थोरो अलॻि आहे। असांजो जेको रुझान हूंदो हुयो उहो जेके फिज़िकल एक्टिविटी जे अंदरि गेमियूं अचनि थियूं, असांजो उन्हनि शयुनि में रुझान हुयो। पर जेकी अॼुकल्ह जी जनरेशन आहे, उन्हनि जो जेको रुझान आहे उहो फिज़िकल एक्टिविटीज़ वारी गेमियुनि में न आहे रुझान। उन्हनि जो जेको रुझान आहे वीडियो गेम्स में आहे, मोबाइल हलाइण में आहे, टिकटॉक में आहे। सो इन शइ खे मां थोरो ग़लति कंदुमि त जेके वीडियो गेम्स आहिनि उहे जेके आहिनि मेंटली इल थियूं कनि, मेंटली जेको आहे सो ॿार खे डैमेज थियूं कनि। तव्हांजो मतिलबु नंढे लाइ खां वठी जेको आहे सो फिज़िकल गेम्स में हुयो? जी जी, बिल्कुलु मुंहिंजो शौक़ु हुयो। अच्छा, मूंखे थोरो
शॉर्ट करे ॿुधाइजो त तव्हां पंहिंजी बेसिक एजुकेशन किथां कई आहे, माना जीअं मैट्रिक थी वई, मिडिल थी वियो, मैट्रिक थी वियो, जी, हुन खां जी। पोइ तव्हांजो इंटरमीडिएट थी वियो। ज़ाहिरी ॻाल्हि तव्हां यूनिवर्सिटी विया हूंदा त इंटरमीडिएट खां पोइ विया हूंदव। बिल्कुलु बिल्कुलु हा। सर, मां पहिरें दर्जे खां ऐं 5 दर्जे ताईं Primary, जेका मां हा। प्राइमरी जेका एजुकेशन हासिलु कई उहा गवर्नमेंट प्राइमरी हाई गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कंबर खां हासिलु अच्छा, कई। कंबर मां ई तव्हां प्राइमरी कई। जी जी ऐं बिल्कुलु। मैट्रिक उहा या सेकेंडरी एजुकेशन सेकेंडरी एजुकेशन गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर मां जेको आहे सो मां हासिलु कई उहा हा। एजुकेशन। ऐं फर्स्ट ईयर इंटर। फर्स्ट ईयर इंटर जेका मां हासिलु कई उहा गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मां हासिलु कई, उहा बि कंबर में ई कॉलेज आहे। अच्छा, माना इंटर ताईं आहे कंबर में कॉलेज। जी जी बिल्कुलु, इंटर ताईं आहे। ऐं उन खां अलावा तव्हां BSc BCom वग़ैरह जेको बि करणु चाहियो था, MA बि उते थी सघे थी कंबर में। जी जी बिल्कुलु। अच्छा। कंबर में सहूलियतूं आहिनि ऐं कंबर अलहमदिल्ला असांजो काफ़ी वॾो शहरु आहे, सुठो शहरु आहे तमामु सर। अच्छा, जॾहिं तव्हां इंटर करे वियो, ठीकु आहे, पोइ तव्हांखे इहो ज़हन में आयो त मां या इन स्पोर्ट्स में या इन में का डिग्री कंदुमि, या तव्हांखे शुरू खां ई हुयो माइंड त मां इन में ई कुझु कंदुसि, माना पढ़ंदुसि? सर जीअं तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त इन जे बारे में ई तव्हां सुवालु पुछो त स्पोर्ट्स में तव्हां कीअं डिग्री हिकिड़ी जॉइन कई आहे। सर इन जो बि हिकिड़ो जेको क्रेडिट वञे थो उहो मुंहिंजे अबू अम्मी ऐं असांजो वॾो ब्रदर आहे, उन ॾे क्रेडिट थो वञे। जी जी बिल्कुलु, फैमिली ॾे क्रेडिट थो वञे। असल में मुंहिंजो जेको आहे सो स्टडी सां शुरू खां वठी घटि लॻाउ हुयो। पोइ स्टडी में मां हूंदो बि ढिलो हुयुमि। पोइ गेम्स माशाल्लाह मुंहिंजियूं सुठियूं हूंदियूं हुयूं। क्रिकेट मुंहिंजी जेका हूंदी न, क्रिकेट तमामु बहितरीनु नमूने सां मां खेॾंदो हुयुमि। पोइ सभु घर वारा परेशान थी विया। माशाल्लाह मुंहिंजी फैमिली एजुकेटेड फैमिली आहे, काफ़ी ऐं सुठी पोस्टनि ते आहे। मुंहिंजो बाबा साईं पाण अलहमदिल्ला इंजीनियर आहे ऐं मुंहिंजो ब्रदर बि पाण IT मैनेजर आहे सेशन कोर्ट में। सो माना काफ़ी सुठी पोस्टनि ते आहिनि। पोइ उहे परेशान थी विया, चवनि यार सभु मतिलबु असां हिकिड़ो पढ़ियल फील्ड में IT में। हा बिल्कुलु बिल्कुलु, माना पढ़ियल लिखियल फील्ड में आहियूं। हे वीचारो ॼण माना रहिजी ईंदो, हिन खे बि एजुकेशन जे तरफ़ कंहिं फील्ड में लाड़ो कयऊं, भला कुझु त पढ़ी पए। पोइ मुंहिंजो ब्रदर उन टाइम यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो, पोइ सिंध यूनिवर्सिटी जामशोरो। पोइ उते पढ़ंदो हुयो। मुंहिंजे ब्रदर ॾिसी ॾिसी सोचे सोचे ॻोल्हे ॻोल्हे चई यार हाणे तुंहिंजो जेको पढ़ाई जो बहानो आहे न उहो मां ख़तमु कयो आहे। मां चयोमांसि यार कीअं तूं मुंहिंजो बहानो ख़तमु कयो आहे? चई यार माना उते जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो डिपार्टमेंट आहे जिते पढ़बो घटि आहे, रुॻी गेमियूं खेॾबियूं आहिनि। अच्छा, मां चयो यार वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजे ब्रदर ॿुधायो त इहो डिपार्टमेंट थींदो आहे? बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे मुंहिंजे ब्रदर ॿुधायो त बाबा हाणे तूं परेशान न थी, तूं पंहिंजूं गेमियूं कंटिन्यू रखजांइ। हुन में थोरा बसि थ्योरिटिकल सब्जेक्ट्स आहिनि जेके तोखे पढ़णा पवंदा, बाक़ी तक़रीबन हुन में गेम्स ई गेम्स आहिनि। माना पियो तूं गेमियूं खेॾ, पंहिंजी दिलि खोले। पर पोइ बि मां उन टाइम ते सर मां थोरो नर्वस थी वियुमि। अच्छा, त हिकिड़ो ग्रेजुएशन जी लेवल जी एजुकेशन आहे ऐं उन खां अलावा पेपर वग़ैरह बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे थींदा। मां हिकिड़ो फेल थी वञा, न करे सघां त हिकिड़ो वालदेन जो सर ख़र्चो ऐं एक्सपेंडिचर्स जेके वग़ैरह थियनि था त ॼण उहे ॻिची में न पवनि। पोइ इन जे करे वरी मां न पियो वञणु चाहियां यूनिवर्सिटी। अच्छा, पोइ बसि अलाह साईं असांजे बाबा साईं खे ख़ुशि रखे, आबाद रखे, सेहतमंद ज़िंदगी ॾे। पोइ सर उन चयो मुंहिंजो सर माना बिल्कुलु हर पेरेंट जेको हूंदो आहे न, हर पीउ माउ जेको आहे सो औलाद जे लाइ हिकिड़ो हीरो हूंदो आहे ऐं बहितर खां बहितर हूंदा आहिनि। पर मुंहिंजा पेरेंट सर बहितर खां बि बहितर आहिनि। माशाअल्लाह। हा सर, एतिरी हुननि माना ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो जो माना हुननि मूंखे फुल छूट ॾिनी सर। हुननि चयो बाबा तूं पढ़ चाहे न पढ़, असांजो पैसो उॾाए चाहे न उॾाए, खेर आहे, को मसइलो न आहे, तूं वञी ट्राए करे ॾिस। असांजी तोते का बि मयार न हूंदी। अगरि तूं फेल बि थी वञे को मसइलो न आहे, अगरि तूं डिग्री न करे सघे को मसइलो न आहे, कुझु बि न आहे। जस्ट रुॻी हिन घर मां निकिरी करे सिर्फ़ु तूं यूनिवर्सिटी लेवल जी एजुकेशन वठण जे लाइ रेडी थी। बाक़ी ख़र्चा वग़ैरह उन्हनि शयुनि जी परेशानी, उन्हनि शयुनि जो टेंशन तूं करी न, उहो असां वेठा आहियूं, असां कंदासीं। माना अहिड़ी जो हिकिड़ो हौसलो वधाइण जे लाइ
माना केर बि हूंदो न पढ़ण वारो ॿार बि हूंदो न पढ़ंदो सर। हा पोइ उहो सर मुंहिंजी एंट्री टेस्ट थी माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी एजुकेशन एॾी सुठी न हुई सर, पर उन में कुझु चवंदा आहिनि न जॾहिं अलाह ताला उन शइ ते महिरबानी थींदो आहे न त पोइ उहा शइ निकिरी ईंदी आहे। बसि थोरी कोशिशि तव्हां कयो, दग जेको आहे सो अलाह ताला पाण ठाहींदो वेंदो आहे। पोइ एंट्री टेस्ट ॾिनी माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह उहा मुंहिंजी किथे ॾिनो एंट्री? एंट्री टेस्ट सिंध यूनिवर्सिटी जामशोर अच्छा में। जामशोर वियो? जी जी बिल्कुलु बिल्कुलु वयमि जामशोर सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट ॾियणु। पोइ हुते टेस्ट ॾिनी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी हुते मेरिट ते एडमिशन थी वई हिन में हेल्थ एंड फिजिकल एजुकेशन स्पोर्ट्स एंड साइंस में डिपार्टमेंट में सर। अल्हम्दुलिल्लाह हुते ॼण मेरिट ते मुंहिंजी एडमिशन थी वई। पोइ जॾहिं तव्हांखे ख़बर पई त तव्हां मेरिट ते सिलेक्ट थी विया जी सर, छा महसूस छा पिया कयो? महसूस सर अञा अल्हम्दुलिल्लाह हुयो दिलि में भउ त यार मां कीअं पढ़ंदमि या उहो न हुयो? सर यकीन कयो या न कयो न यूनिवर्सिटी जो माहौल जेको आहे न तव्हां ॾिसंदव न हुते जामशोर यूनिवर्सिटी जो एॾो माशाल्लाह ज़बरदस्त ऐं बहितरीनु माहौल आहे जो मां हिते कंबर ऐं हैदराबाद जामशोर खे तव्हां कंपेयर कंदव त कंबर वरी थोरो नंढो शहर आहे सर। पोइ उतां जो मां माहौल ॾिठो न मूंखे एजुकेशन जे लिहाज़ खां एॾो माहौल वणियो जो बसि पोइ मां पाण ई सोचियो त मूंखे माना हेॾे वञिणो आहे, मूंखे एजुकेशन हासिलु करणी आहे। उतां जो लाइफ स्टाइल ॾिठो, लिविंग स्टाइल ॾिठो, उतां जो हिकिड़ो पढ़ाई करण जो तरीक़ेकार ॾिठो, माना हिकिड़ो प्रॉपर स्टूडेंट खे जेको आहे न सर माहौल थो मिले। हिकिड़ी वॾी माना हिकिड़ो तव्हां ॾिसो पंहिंजा क्लासिस वग़ैरह यूनिवर्सिटी मां वठी था अचो त तव्हांखे हिकिड़ो एक्स्ट्रा पढ़ाई जे लाइ हॉस्टल ते ज़बरदस्त इन्वायरमेंट मिलंदो, बिल्कुलु सुकून ख़ामोशी चुपचाप हूंदी हॉस्टल ते सर। ऐं वरी मिसाल हिकिड़ो तव्हां हॉस्टल ते पंहिंजे माहौल खे कंफर्टेबल फील नथा कयो त वरी तव्हांजे लाइ यूनिवर्सिटी तव्हांखे हिकिड़ी सुठी सेंट्रल लाइब्रेरी प्रोवाइड थी करे। अच्छा उहा सेंट्रल लाइब्रेरी एतिरी वॾी आहे जो हे जेका कॉलोनी आहे जिते हिन वेठा आहियूं असां, इन कॉलोनी खां बि वॾी असांजी यूनिवर्सिटी जी सेंट्रल लाइब्रेरी आहे। जी सर, ऐं उन लाइब्रेरी जे अंदरि तव्हां जॾहिं माना पेर रखंदव न बिल्कुलु पिन ड्रॉप साइलेंस मिलंदी तव्हांखे। ऐं उते सर जॾहिं तव्हां हज़ारे तादाद में स्टूडेंट्स हर को पंहिंजे मुंहं सां ईअं पढ़ंदे ॾिसंदो न तव्हांजी पाण ई दिलि कढंदी पढ़ण ते, ऑटोमेटिक तव्हांजी दिलि कढंदी पढ़ण ते। पोइ ॼण माना मां वियुमि यूनिवर्सिटी, पोइ मुंहिंजी दिलि कढियो बसि पढ़ण लाइ। तव्हां हुते घणा साल? 4 साल हुई न डिग्री? जी जी सर बिल्कुलु 4 साल। इहा असांजी जेका डिग्री आहे BS हेल्थ एंड फिजिकल एजुकेशन स्पोर्ट्स एंड साइंस आहे। इहा जेका आहे 4 साल रेगुलर थी थिए, इहा मास्टर जे इक्वल आहे। इन ते असीं जेको आहे सो डायरेक्ट एमफिल बि करे सघूं था। अच्छा ही तव्हां यूनिवर्सिटी में वियो जीअं पहिरें ॾींहुं रैगिंग वग़ैरह थींदी आहे यूनिवर्सिटीज़ में? बिल्कुलु थींदी आहे सर। तव्हां सां थी हुई रैगिंग? उन टाइम बि रैगिंग थींदी हुई सर। अच्छा बाक़ाइदे हाई क्लास जी रैगिंग थींदी हुई। पोइ मूंखे जेको आहे सो मुंहिंजो छो जो तव्हांखे मां ॻाल्हि कई त मुंहिंजो ब्रादर उन टाइम में यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो ऐं मुंहिंजे ब्रादर सीनियर बि हुयो, हुनजो हुयो बि फाइनल ईयर। ऐं वरी कंबर जा काफ़ी सारा दोस्त जेको आहे सो हुया, उहे बि ॼण पढ़ंदा हुया। मूंखे काफ़ी सपोर्ट मिली, हिकिड़ो शुरू खां वठी ॼण अहिड़ो माहौल मिलियो जो मां हुते जूनियर त फील ई न पियो कयां। अल्हम्दुलिल्लाह माना हिकिड़ो हितां नंढड़े शहर माना हिकिड़े माना हैदराबाद ऐं बार बार इहो ई थो चवां त माना कंबर खे कंपेयर कंदो त कंबर हुनजे अॻियां हिकिड़ो ॼण ॻोठ आहे। माना मां हिकिड़े ॻोठ मां अची करे ॼण वॾे शहर में एतिरो माशाल्लाह कॉन्फिडेंस मूं में अची वियो जो मां हुते त जूनियर फील ई न पियो कयां। उन्हनि वीचारनि अलाह साईं उन्हनि खे बि ख़ुशि रखे, अहिड़ो माहौल ॾिनो जो मां उहो फील ई न पियो कयां। पोइ रैगिंग जो टाइम आयो, उन्हनि त चलो न कई मूंसां। पोइ जॾहिं डिपार्टमेंट में मुंहिंजो फर्स्ट डे हुयो, मां एजुकेशन वठण जे लाइ वियुमि। पोइ फाइनल ईयर जा स्टूडेंट आया, उन्हनि चयो सर असां माना भाई असां तव्हां सां रैगिंग कंदासीं, ईअं थोरो दाबे सां आया पेश थिया। मां बिल्कुलु हिकिड़ो ईज़ी थी वेठो, मां चयो रैगिंग करणी अथव न, जेको चयो मां उहो कयां। मतिलबु हुननि जे अॻियां मूंखे कंहिं बि क़िस्म जी हेज़िटेशन न हुई या कंहिं बि क़िस्म जो मां प्रेशराइज़ न हुयुमि। एतिरो माशाल्लाह हुननि जो कॉन्फिडेंस ॾिठो न त थोरा हुननि सां कुझु उर्दू स्पीक बि गॾु हुया। त काफ़ी सारा स्टूडेंट ख़बर अथव सर फ्रेश में ईंदा आहिनि। हुननि चयो त यार छोड़ो, ये हम इसके साथ रैगिंग नहीं कर रहे हैं, ये बल्कि ये हमारे साथ रैगिंग कर रहा है। हा, पोइ हुननि माना हुननि सां छोकिरियूं बि हुयूं सर गॾु कुझु।
छोकिरियूं हुयूं फाइनल ईयर जी फुल बैच हुई, पोइ माना उहे आया रैगिंग करणु, पोइ अलहमदिल्ला एतिरो कॉन्फिडेंस हुयो जो मूं में, पोइ माना ईअं चंद हिकिड़ा थोरा माना ईअं सवाल फनी टाइप या पुछी ऐं पोइ हलिया विया, चवनि यार तुम जो है ना मतलब हम तुम्हारे साथ रैगिंग नहीं करें बल्कि तुम हमारे साथ रैगिंग करें, इसीलिए हम किसी और को देखते हैं, आप भले जाएं। त बस पोइ उन्हनि एतिरो ॼण छॾे ॾिनो मूंसां एॾी नथी तव्हां रैगिंग। ठीकु आहे, जॾहिं तव्हां थोरा सीनियर थियो त ज़ाहिर आहे सीनियर हूंदा हुआ जूनियर जी रैगिंग कंदा, पोइ तव्हां रैगिंग कई हुई कंहिं स्टूडेंट जी या कंहिंजी कई? न कंहिं टोले सां वञी करे ऐं कंहिं स्टूडेंट सां ईअं रैगिंग कई हुजे या क्वेश्चनिंग कई हुजे या थोरो दाबो थींदो आहे? न सर, बज़ाते ख़ुदि मां जेको आहे सो मां कंहिंसां न कई रैगिंग, बाक़ी जीअं तव्हां ॻाल्हि कई कंहिं टोले सां वञी करे ऐं रैगिंग कई हुजेव, हा, पोइ ईअं हिकिड़े चकर ईअं थियो हुयो, पोइ माना हुयो रिच माना अमीर आयो ॿार, अमीर आयो घर में, हा, पोइ उहो ॼण माना उनजे माना लोकल ॻोठ जा ई रूम जा रहनि पिया, पोइ उन्हनि सां ॼण रैगिंग माना उहो जूनियर थी करे पियो करे, पोइ ॼण माना पोइ उन्हनि चयो त सर भाई माना असां सां हीअं हीअं थिए थो हो, बहरहाल पोइ माना कीअं बि उन्हनि जा दोस्त हुया केर बि हुया, जस्ट मां रुॻी उन्हनि सां गॾु वियुमि, उन सां थोरी मज़ाक मस्ती कई आहिनि ऐं थोरी रैगिंग कई आहिनि, मां जस्ट हिकिड़ो उन्हनि सां गॾु वियुमि, बाक़ी मां उनखे बज़ाते ख़ुदि कुझु बि मां न ॻाल्हायो ग़लति सलति या अहिड़ो कुझु, ऐं हुन सां बि जेका रैगिंग थी हुई, जेको माना अॻिलो बंदो हुयो हिकिड़े रिस्पेक्ट जे एलिमेंट में रही करे हुन सां रैगिंग कई आहिनि, अहिड़ो कुझु ग़लति बि न कयो, पर मां हुनखे कुझु चयो न हुयो सर, माना मां चुप करे बीठो हुउमि, बसि माना चुप करे वियुमि ऐं चुप करे मोटी आयुमि। न तव्हां रैगिंग में एॾो इन्वॉल्व आयो, न तव्हां सां रैगिंग थी, बसि माना अहिड़े हा, छो जो सर चवंदा आहिनि न जंहिंसां थींदी आहे वरी कंदो बि उहो ई आहे, पोइ ॼण मूंसां हिकिड़ो रैगिंग न थी ऐं मां हिकिड़ा ई रखंदो हुउमि सर, माना मां सेकेंड ईयर में आयुमि सीनियर थियुमि, थर्ड ईयर में आयुमि सीनियर थियुमि, फाइनल ईयर में आयुमि सीनियर थियुमि, पर जूनियर सां ईअं हूंदो हुउमि ॼण सफ़ा उन्हनि जहिड़ो थी वेंदो आहे, न कयो ॼण माना इहो अजीब लॻंदो हो। अच्छा, तव्हां माशा 4 साल गुज़ारिया पंहिंजे घर खां होॾे यूनिवर्सिटी में, ज़ाहिर आहे हॉस्टल में रहियो, दोस्त ठाहियो, कीअं हुई लाइफ यूनिवर्सिटी? सर माशाल्लाह लाइफ उतां जी अहिड़ी आहे, फुल फ्रीडम आहे, मतिलबु हुते एजुकेशन जे नज़रिए सां तव्हां ॾिसंदव त एजुकेशन जे लिहाज़ खां तव्हांखे हिकिड़ो बहितरीन एनवायरमेंट मिलंदो, ज़बरदस्त एनवायरमेंट मिलंदो, मतिलबु उते जेको स्टूडेंट वञे थो न, पोइ उतां जे पेरेंट्स जेके माना हॉस्टलर आहिनि स्पेशली, उन्हनि जे पेरेंट्स खे ख़बर न आहे त माना असांजो ॿारु छा थो करे, पढ़े थो नथो पढ़े, माना पढ़ाई वारे जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त पढ़ाई जो माहौल आहे, पर जेको नथो पढ़े न त उनजे लाइ वरी ओड़ो ई माना बदतर ऐं किनो माहौल आहे। पोइ जंहिंजी दिलि में मतिलबु पीमा जे पैसे जो उनजे हक़ हलाल जी कमाई जो अहसासु आहे, उहे पढ़ी निकिरनि था, न त के यूनिवर्सिटी में अहिड़ा बची वेंदा आहिनि सर, बसि अलाह ताला सभिनी स्टूडेंट्स खे हिदायत करे ऐं ग़लति इन्हनि शयुनि ते न अचनि, पोइ काफ़ी सारा ॼण नशे जा बि आदी थी था नशे में थी वेंदा आहिनि, संगत सां घुमणु फिरणु, बिल्कुलु ग़लति संगत, उबती संगत, अजीब सारा कम, छोकिरियुनि जे कढ, बिल्कुलु माना पोइ ॼण पढ़ाई में इंट्रस्ट घटि, हा, पैसा ज़ाया, बिल्कुलु तमामु ज़ाया सर, पैसो हेड़ी महांगाई जे दौर में सर तव्हां सोचो, तव्हांखे पेरेंट हिकिड़ो यूनिवर्सिटी ताईं मोकिलनि था, तव्हांखे उनजे रुपए रुपए जो क़दुरु हुजणु घुरिजे, त इहो रुपियो मुंहिंजो बाबो जेको आहे सो कीअं कमाईंदो हूंदो, वरी मूंखे कीअं मोकिलींदो हूंदो, ऐं मां हिन पैसे खे कीअं यूटिलाइज़ थो कयां, त सर मां माना जॾहिं यूनिवर्सिटी वियुमि न, अल्हम्दुलिल्लाह, पोइ जेके मूंखे पैसा ईंदा हुया न, उन्हनि खे बाक़ाइदे माना हिकिड़ो किनायत ऐं सुठी शइ जे हिसाब सां हलाईंदो हुउमि। मां तव्हांखे शुरू में ई ॿुधायो न त मुंहिंजो बाबो ऐं मुंहिंजी अमड़ जेको आहे तमामु बेस्ट आहिनि, एॾो उन्हनि प्यारु ॾिनो आहे, प्यारु छो जो माना उन्हनि ॾेई एॾो पंहिंजो करे छॾियो आहे जो मूंखे माना मां पंहिंजी शइ ते पाण ते बर्दाश्त करे ईंदो आहियां, पंहिंजे अमी अबू ते बर्दाश्त न आहियां कंदो, ऐं पंहिंजो पैसो मां फज़ूल शयुनि में लॻाए बि वेंदो आहियां, पर पंहिंजे अमी अबू जो जेको पैसो आहे न, मां उहो रुपियो रुपियो सोचे सम्झी खपाईंदो आहियां, पोइ उहो न आहियां लॻाईंदो सर, पोइ उहो ॼण रुपियो रुपियो मां सोचे सम्झी खपाईंदुमि, ऐं माना इहा ई सोच हर नए डे ते माना हिकिड़ो ब्रेकफास्ट कंदुमि, ब्रेकफास्ट या हिकिड़ा पैसा पे कंदुमि न, पोइ सोच इहा ई हूंदी त हे सपोज़ मां हिकिड़ो 100 रुपए जो ब्रेकफास्ट थो कयां न, त मूंखे इन 100 जी माना 150 जी करे मूंखे एजुकेशन हासिल करणी आहे,
पोइ ॼण माना सर हिकिड़ो फ्री पीरियड बि मिलंदो हुयो न, पोइ छो जो हूंदी ही असांजी फील्ड गेमिंग जी हुई, त पोइ पिया असां माना ईअं भले केॾी बि जामशोरो सर हिकिड़ो यूनिवर्सिटी सिंधी यूनिवर्सिटी जामशोरे में आहे, फुल माना जबलनि ऐं पथरनि ते ठहियलु आहे। पोइ सर इहे झोलनि में फुल गरम ऐं तपियल बि हूंदा न, असां ग्राउंड में खेॾंदा हुआसीं गेम, शौक़ु बि हूंदो हो गेमियुनि खेॾण जो, ऐं प्रैक्टिस करे हिकिड़ो पाण खे पॉलिश बि कंदा हुआसीं सर ॼण माना। पोइ बाक़ाइदे माना उन्हनि पैसनि जी माना कसर कढी ईंदा हुआसीं ॼण माना असां। अच्छा, यूनिवर्सिटी जी यादि ईंदी आहे? बिल्कुलु सर, तमामु। उहो स्टूडेंट ई न आहे जंहिंखे यूनिवर्सिटी जी यादि न अचे। यादि मां तव्हांखे यादि जो हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ईअं ॾेई सघां थो त मूंखे कहिड़ी लेवल ताईं यूनिवर्सिटी जी यादि ईंदी, जो पंहिंजे फाइनल लेक्चर में असां, फाइनल जेको असांजो आख़िरी हिकिड़ो लेक्चर हूंदो आहे, आख़िरी लेक्चर में असां लेक्चर ॿुधंदे ॿुधंदे रोई वेही रहिया हुआसीं, ऐं हिकिड़ो लेक्चर पूरो थियण खां पोइ त अञा घणो रुना हुआसीं। वरी हिकिड़ो मां हॉस्टल ते वियो हुउमि, उते धार रोई वेही रहिया हुआसीं। वरी मां यूनिवर्सिटी जा 4 साल जेके आहिनि, सो 2 साल मां हॉस्टल ते रहियो आहियां, 2 साल मुंहिंजी मामा जी फैमिली हैदराबाद रहंदी आहे, अलाह पाक उन फैमिली खे बि ख़ुशि ऐं आबाद रखे। पोइ 2 साल ॼण माना मां उन फैमिली सां रहियो आहियां। पोइ उते रहां पियो, पोइ उते मुंहिंजी मामी ॼण पुछियो, चई अॼु भला रुगी हिकिड़ो अपसेट लॻो पियो आहे। पोइ हुन सां ॻाल्हियूं कंदे कंदे बि मुंहिंजियूं अखियूं भरिजी आयूं, ॼण घर ॾे धार रोनासीं, माना ॼण यूनिवर्सिटी सां एतिरी दिलि थी वई, वॾी अटैचमेंट थी वई। अच्छा, उते जेके तव्हां दोस्त वग़ैरह हुया या क्लासमेट, उन्हनि सां आहे या हिन महिल राब्तो वग़ैरह आहे? सर आहे पर घटि आहे सर, मसरूफ़ियतूं थी वियूं आहिनि, हर को पंहिंजी मसरूफ़ियतुनि में हलियो वियो आहे, पर सफ़ा कट ऑफ न आहे थी वियो। किथां जा हुया तव्हांजा क्लासमेट? हितां जा लारकाणे जा हुया या कंबर? सर तव्हांजी बैच में क्लास? न न न ॿाहिरियां हुया सर, तक़रीबन हैदराबाद जा पंहिंजा माना सिटी जा हुया काफ़ी सारा, खेरपुर मीरस जा हुया, गंबट जा हुया, राणीपुर जा हुया, काफ़ी सारा दोस्त हुया। तव्हां जंहिं टाइम डिग्री कई हूंदी त इलाहिनि खे ख़बर न हूंदी त हिन फिज़िकल हिन में बि डिग्री थींदी आहे हिन में? न सर, घटि ख़बर हुई। तव्हां पंहिंजी कहिड़ी बैच हुई? तव्हांजी कहिड़े साल जी बैच? मुंहिंजी 2K14। 2K14? जी सर। 2014? जी सर। अॼु बि घटि माण्हुनि खे ख़बर आहे हिन डिग्री जो। अच्छा, पोइ तव्हां हुन में यूनिवर्सिटी में पंहिंजे क्लासमेट जेतिरा हुयो, घणा हुयो टोटल? माना असांजी जेका बैच हुई सर, बैच में घणा हुया? 42 जी बैच हुई असांजी। 42 बैच मेन यूनिवर्सिटी जामशोरे में? जी सर, बिल्कुलु सर, 40 घटि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे जेकॾहिं इन डिपार्टमेंट में स्टूडेंट पढ़ंदा हूंदा त घणा हूंदा? 42 खां त मथे हूंदा हिन महिल मथे हूंदा, छो जो सर तव्हां 14 वारे माना दौर में हिकिड़ो हलिया वञो, वरी हाणे 25 थो हले, त तक़रीबन 10-11 साल थी विया। 10-11 साल थी विया आहिनि। त हाणे सर 90 खां 100 हूंदा सर, बिल्कुलु 90 खां 100 आराम सां हूंदा इन डिपार्टमेंट में, छो जो इन जी सर काफ़ी सारी अवेयरनेस पे वॾनि शहरनि में त तमामु घणी अची वई आहे सर। स्पोर्ट्स की फील्ड जी जेका अवेयरनेस आहे न, तमामु घणी आहे। तव्हां वॾनि शहरनि में हलिया वञो, तव्हांखे हर क़िस्म जी फैसिलिटी मिलंदी। हिते एतिरी न आहे फैसिलिटी, एतिरी अवेयरनेस ई न आहे ॿारनि खे। हिते त जस्ट माना मां छा थो सम्झां सर, माना वधि में वधि हिकिड़ी गेम ते चढ़ाओ आहे। हितां जे माण्हुनि खे ख़बर ई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्रिकेट आहे, उन्हनि खे ख़बर ई न आहे। तव्हां सर हितां ईअं शाम जो क्रिकेट जे ग्राउंड ते हलिया वञो, लाड़काणे में ई तव्हां कहिड़े बि क्रिकेट जे ग्राउंड ते हलिया वञो, शाम जो ॿार क्रिकेट खेॾंदा आहिनि, तव्हां सिर्फ़ु उन्हनि खां पुछो, बाबा जिम्नास्टिक बि का गेम हूंदी आहे, एथलेटिक्स बि का गेम हूंदी आहे, टेनिस बि का गेम हूंदी आहे, इहे शयूं ॿुधियूं अथव? टेबल टेनिस, इहे शयूं ॾिठियूं अथव? ख़बर ई न अथनि सर। छाजे करे इन्हनि शयुनि जी ख़बर न आहे सर? इन्हनि शयुनि जी फैसिलिटी न आहे, अवेयरनेस न आहे। हाणे तव्हां ॾिसो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे लाड़काणे में हिकिड़ो ऑफिसर क्लब आहे, जिते अंदरि बैडमिंटन जो कोर्ट ठहियलु आहे, टेबल टेनिस आहे, मतिलबु इहे नंढियूं नंढियूं हो आहिनि, फैसिलिटीज़ आहिनि। बाक़ी वॾे पैमाने ते बि त असांजो सर लाड़काणो डिवीज़न आहे, हैसियत थो रखे, वॾी ॻाल्हि आहे सर डिवीज़न। त असांजे लाड़काणे में हिकिड़ो अलहदा माना पब्लिक जे लाइ, जिते ग़रीब बि खेॾी सघे, अमीर बि खेॾी सघे, हॉकी जो ग्राउंड हुजे, एथलेटिक्स जो प्रॉपर ट्रैक हुजे सर, प्रॉपर ट्रैक हुजे, ट्रेनर्स रखियल हुजनि, त असांजे लाड़काणे मां बि सुठे खां सुठा एथलीट निकिरी सघनि था सर, सुठे खां सुठा एथलीट। पर न हुजण जे बावजूद बि सर टेलीविज़न जे थ्रू या के स्पोर्ट्स सां
टच में आहिनि न फैमिली सर, उहे पंहिंजे ॿारनि खे उनजी स्पोर्ट्स जी ॾियनि था। छो जो जॾहिं मां हिकिड़ो स्पोर्ट्स जो कॉम्पिटिशन कराइण वेंदो आहियां न, त सुठा सुठा एथलीट मूंखे मिलंदा आहिनि, पर इन खां बि अञा बहितर एथलीट मिली सघनि था ऐं वधीक क्वांटिटी में एथलीट मिली सघनि था अगरि लाड़काणे जी जेको मतिलबु सियासतदान आहिनि उहे असांजे लाड़काणे खे प्रॉपर ग्राउंड ॾियनि, प्रॉपर एथलेटिक्स जे हिसाब सां एथलेटिक्स जो ट्रैक ॾिनो वञे, हा लॉन्ग टेनिस जे हिसाब सां असांखे ॾिनो वञे, टेनिस जो कोर्ट ॾिनो वञे, बैडमिंटन जो कोर्ट ॾिनो वञे, क्रिकेट जा सुठा ग्राउंड ॾिना वञनि, हॉकी जो मतिलबु जेको आहे स्टेडियम ॾिनो वञे, मतिलबु हर हिकु गेम जो जेको आहे न सर ग्राउंड हुजे ऐं उनजा इक्विपमेंट्स हुजनि ऐं फुल्ली पब्लिक जे लाइ हुजे, मतिलबु उते थोरो लफ़्ज़ गरीब बि अचे खेॾे ऐं अमीर बि अचे खेॾे, माना ये कैटेगरी न हुजे त यार हे मतिलबु जेको रिच आहे इहो ई खेॾे, ईअं न हुजे सर। जॾहिं इक्वलिटी हूंदी आहे न सर, उहा ई नेशन कामयाबु थींदी आहे। जॾहिं बराबरी हूंदी आहे न, उहा शइ ई अॻिते वेंदी आहे। ऐं स्पोर्ट्स जे अंदरि हिकिड़ो प्रॉपर डिसिप्लिन आहे। स्पोर्ट्स जे अंदरि अमीर ग़रीब न हलंदो अथव सर, स्पोर्ट्स जे अंदरि प्रॉपर डिसिप्लिन आहे। तंहिं करे इहा शइ हुजणु घुरिजे। मुंहिंजी मतिलबु हिकिड़ो लाड़काणा जे MPA MNA खे रिक्वेस्ट आहे इहे शयूं हुजणु मतिलबु जेके पीपुल्स पार्टी जा कारकुन या गवर्नमेंट आहे उहो हिनखे बजट ॾे ऐं बिल्कुलु स्पोर्ट्स ते कमु करे त बहितरी अची सघे, बहितरी बिल्कुलु सर, बहितरी अची सघे। आम माण्हू केतिरो हिन में इन्वेस्ट कंदो, गवर्नमेंट ई हिनखे माना मथे करे सघे। बिल्कुलु फिजिकल ट्रेनिंग केतिरी ज़रूरी आहे स्कूल में, इंस्टीट्यूट में, तव्हांजे हिसाब सां केतिरी ज़रूरी आहे? सर ॾिसो, तक़रीबन 5 घंटा हर स्टूडेंट पढ़े थो, उनखे हिकिड़ो फ्री रखण जे लाइ ऐं हिकिड़ो एंटरटेनमेंट जे लाइ हिकिड़ी 15 खां 20 मिंटनि जी ब्रेक थी मिले। उन ब्रेक में ॿार शइ वठी शइ खाईंदो आहे। बाक़ी टोटली जेको बि हलंदो आहे सॼो असांजो थ्योरिटिकल सब्जेक्ट हलंदा आहिनि। ऐं थ्योरिटिकल सब्जेक्ट जी तव्हां हिकिड़ो रिसर्च पढ़ंदो न, 40 मिनट खां वधीक थ्योरिटिकल सब्जेक्ट न हलंदो आहे, ठीकु आहे सर। माना थोरी हुन में 5 मिंटनि जी ब्रेक हूंदी आहे, छो जो असांजूं जेके हर शइ जूं माना तव्हां हे जेको वेठा आहियो ॻाल्हायो था या लाइट हिकिड़ो वर्क था कयो, थधो कमु था कयो, थोरो हुन खां हार्ड था कयो, हुन खां हार्ड था कयो, इन में असांजूं कैलरीज़ जेके आहिनि सो असांजी बॉडी जूं बर्न थींदियूं वेंदियूं आहिनि, ठीकु आहे सर। पोइ जेका जेॾीमहिल असां हिकिड़ो थ्योरिटिकल क्लास वठंदा आहियूं त उन में हिकिड़ो जॾहिं टीचर को पढ़ाईंदो आहे न सर, फुली फोकस रखिणो हूंदो आहे, ईअं फुल ध्यानु ॾियणो पवंदो आहे, ठीकु आहे सर। ईअं फुल ध्यानु ॾियणो पवंदो आहे त उन में असांजूं कैलरीज़ अञा तेज़ी सां बर्न थींदियूं वेंदियूं आहिनि। त हिकिड़ो स्टूडेंट जो जेको आहे न ग्लूकोस लेवल घटि थींदो वेंदो आहे, कैलरीज़ जेके आहिनि सो घटि थींदी वेंदियूं आहिनि। पोइ ॼण 40 मिनट खां पोइ बेल लॻंदो आहे, पोइ सेकेंड पीरियड शुरू थींदो आहे, पोइ चलो ॿार जो थोरो ध्यानु हेॾे होॾे थी वेंदो आहे ऐं ॿियो टीचर जेसि ताईं अचे क्लास वठण जे लाइ वरी उहो टीचर निकिरे, ॼण थोरी हल्की ब्रेक थी मिली वञे ॿार खे। पर इन जे विच में तव्हां चयो त शो ज़रूरी आहिनि, इन जे विच में अगरि ॿार हफ़्ते में हिकिड़ो 3 ॾींहं बि गेम करे थो न, त ॿार खे उहा जेका फिज़िकल एक्टिविटी आहे न ॿार जे लाइ इन करे ज़रूरी आहे जो ॿार जी जेका मेंटली ग्रोथ आहे सुठी थींदी आहे, फिज़िकल ग्रोथ सुठी थींदी आहे। जॾहिं ॿार फिज़िकल एक्टिविटीज़ ऐं स्पोर्ट्स जे अंदरि अची वेंदो आहे न, त उन जे अंदरि हिकिड़ो अलॻि इन्वायरमेंट हूंदो आहे, अलॻि हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे। त छो जो जॾहिं सर तव्हां ॾिसंदा हूंदो जेके बॉडी बिल्डर हूंदा आहिनि त उहे नशो वग़ैरह न आहिनि कंदा, ठीकु आहे सर। छो नशो न आहिनि कंदा, या जेके सुठा एथलीट हूंदा आहिनि नशो वग़ैरह न आहिनि कंदा, या ग़लति सलत का शइ न आहिनि खाईंदा। छाजे करे त असांजी बॉडी ख़राबु थींदी, असांजी फिटनेस मुतासिर थींदी ऐं असां उन लेवल जो कॉम्पीट न करे सघंदासीं। त माना स्पोर्ट्स तव्हांखे सभ खां पहिरियां कहिड़ी शइ खां थी रोके? नशे खां थी रोके। त स्पोर्ट्स इन जे लाइ ॿार जे लाइ भली आहे, नशे खां बचियल हूंदो, प्रॉपर डिसिप्लिन में हूंदो, उनजी मेंटल हेल्थ सुठी रहंदी ऐं मेंटली फ्रेश थी वेंदो सर। छो जो माना हिकिड़ो 40 मिनट जो माना गेम्स जो पीरियड करे करे ॿार
ऐं जॾहिं पोइ वापसि वरी थ्योरी वठणु वेंदो न सर हुनजी माना हिकिड़ो फ्रेश ॼण ताज़ो तवानो ॿार पहुतो आहे छो जो सॼो ध्यानु हुनजो गेम ॾे डाइवर्ट थींदो वरी गेम ॾांहुं माना मोटी अचे वरी वापसि एजुकेशन ते ईंदो त उहो पंहिंजी माना हिकिड़ो पढ़ाई सुठी हासिलु करे सघंदो त इन जे करे हिकिड़ी फिज़िकल एक्टिविटीज़ स्पोर्ट्स स्कूल जे अंदरि तमामु सुठियूं आहिनि हिकिड़ो ॿार में कॉम्पीट करण जो माना हिकिड़ो सुठो मौक़ो मिलंदो यार माना मूंखे हाणे खटिणो बि आहे विन बि करिणो आहे एग्रेसिवनेस अची वेंदी छो जो स्पोर्ट्स जे अंदरि इमोशन बि हूंदा अथव एग्रेसिवनेस बि हूंदी आहे ऐं हर क़िस्म जो डिसिप्लिन हूंदो आहे स्पोर्ट्स में मूवमेंट्स हूंदियूं अथव सर केॾी महिल इमोशनली थी ईंदो अथव ॿार या को बि एथलीट ॾिसंदा आहियो विन्स लॉस अप्स डाउन्स आर द पार्ट्स ऑफ स्पोर्ट्स छो जो खटणु हाराइणु इहो स्पोर्ट्स जो जेको आहे सो हिसो आहे पोइ सर कॾहिं विन आहे कॾहिं कुझु आहे कॾहिं हार आहे ॿारनि में जेकॾहिं कुझु इमोशंस घटि आहिनि त हा बिल्कुलु माना इहे इन्हनि जॾहिं सभिनी शयुनि खे हिकिड़ो ॿार फेस करे ऐं जॾहिं उन मैदान मां निकिरंदो न हिकिड़ो सुठो थी निकिरंदो ऐं मेंटली हुनजी सुठी हिकिड़ी ग्रोथ थींदी ऐं प्रॉपर डिसिप्लिन हूंदो आहे सर स्पोर्ट्स जे अंदरि एप्रिशिएट करिणो पवंदो हूंदो आहे रिस्पेक्ट ॾियणी पवंदी आहे स्पोर्ट्स जे अंदरि जूनियर सीनियर जो लिहाज़ हूंदो आहे हिकिड़ो सुठो डिसिप्लिन आहे स्पोर्ट्स जे अंदरि इन जे करे ई जेको आहे सो स्पोर्ट्स जेका आहे फिज़िकल ट्रेनिंग जेका आहे सा ॿार जे लाइ स्कूल जे अंदरि तमामु ज़रूरी आहे बल्कि मां ईअं चवंदुमि ॿार जे लाइ बि ज़रूरी न आहे बल्कि हर हिक जे लाइ ज़रूरी आहे सर हर हिक जे लाइ हर ह्यूमन बीइंग जे लाइ स्पोर्ट्स एक्टिविटी फिज़िकल एक्टिविटी तमामु ज़रूरी आहे सर छो जो ॾिसो न सर सिर्फ़ु बॉडी जो फिट हुजणु ज़रूरी न आहे 5 क़िस्म जूं फिटनेस अथव सर 5 क़िस्म जूं फिटनेस ठीकु आहे नंबर 1 ते जेका आहे उहा असांजी फिज़िकल फिटनेस आहे ठीकु आहे नंबर 2 ते आहे असांजी मेंटल फिटनेस आहे नंबर 3 ते आहे असांजी सोल यानी रूहानी फिटनेस जॾहिं तव्हां फिज़िकल एक्टिविटीज़ हे हो वग़ैरह कंदव न तव्हां रूहानी फिट हूंदव रूहानी बहितर फील कंदव सर नंबर 4 जेको आहे जॾहिं तव्हां हिकिड़ो मां तव्हांखे पहिरियां कहिड़ी ॻाल्हि कई स्पोर्ट्स जे अंदरि जॾहिं ॿारु ईंदो त नशो बशो कंदो नशो छा आहे फज़ूल ख़र्च आहे ऐं इन्हनि शयुनि में पैसो हणंदो अॼुकल्ह ॾिसो था अॼुकल्ह जा ॿार हुका पीअनि था इहे अलाए छा छा ईअं धुआं कढनि था इहा ग़लति ॻाल्हि आहे पर स्पोर्ट्स जे अंदरि हूंदो सोचींदो भेण आहे हुको ख़ासि जेको स्पोर्ट्स जो कॉम्पोनेंट आहे कार्डियोवस्क्यूलर एंडोरेंस उनखे सर मुतासिर थो करे इहो हुका इहो किन फिथ जेको बि आहे त ॼण इहे शयूं ॿारु न पीअंदो ॼण इहो फज़ूल ख़र्चे खां बचींदो चोथों जेका फिटनेस आहे असांजी उहा आहे इकनॉमिकल फिटनेस इकनॉमिकल फिटनेस कीअं हूंदी आहे स्पोर्ट्स जे अंदरि सर तव्हां माना हिकिड़ो ज़्यादा न ख़र्चो कंदव न ई हिकिड़ो सफ़ा कंजूस थी हलंदो हिकिड़ो नॉर्मल मथां हिकिड़ो तव्हांखे स्पोर्ट्स सेखारींदी त बैलेंस जे हिसाब सां पंहिंजी ज़रूरतुनि जे हिसाब सां ख़र्चो कयो ठीकु आहे सर इहे असांजूं ॼण माना हिकिड़ो फिटनेस जा कॉम्पोनेंट आहिनि ऐं पंजो जेको मेन कॉम्पोनेंट आहे न सोशल फिटनेस सोशल फिटनेस ॾींदो तव्हांखे स्पोर्ट्स सोशल फिटनेस कीअं आहे सर समाज सां माहौल में कीअं हलिजे स्पोर्ट्स जे अंदरि मां तव्हांखे सवेर ॿुधायो त हिकिड़ो प्लेयर सां हिकिड़ो अपोनेंट जेको असांजो प्लेयर आहे अपोज़िट टीम आहे हुन सां सुठो रवैयो रखिजे हुनजी अपोनेंट जी बि रेस्पेक्ट करणी आहे त माना हिकिड़ो प्रॉपर तव्हांखे सोशल एनवायरमेंट बि ॾींदो स्पोर्ट्स सर त माना स्पोर्ट्स इन जे करे ज़रूरी आहे ऐं केतिरी ज़रूरी आहे हिकिड़ा जेके अॼुकल्ह जा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ केतिरा मिंट ज़रूरी आहे एटलीस्ट घटि में घटि 40 मिनट वॉक जेका आहे न रोज़ हर हिकु माण्हू करे अगरि उहो पंहिंजी सुठी सिहत चाहे थो अगरि उनखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे त उहो 40 मिनट एटलीस्ट वॉक ज़रूरु करे जी सर ॾाढी नॉलेजेबल जेके शयूं तव्हां मां मिलनि थियूं ऐं उमेदु आहे जेके हिन महिल जेके नाज़रीन ॾिसंदा हूंदा इहे बि तव्हां मां कुझु सिखंदा हूंदा इलाही स्टूडेंट्स हूंदा इन्हनि खे बि नॉलेज मिलंदी हूंदी बिल्कुलु अच्छा अॼुकल्ह हे वेट ट्रेनिंग थिए थी जेकी ख़ासि करे जिम में थींदी आहे वेट ट्रेनिंग इहा सर केतिरी ज़रूरी आहे इंसान लाइ वेट ट्रेनिंग जी सर वेट ट्रेनिंग बि बेस्ट आहे पर मां इहो चाहींदुमि त वेट ट्रेनिंग खां जेका कार्डियो थी कजे न कार्डियो अञा वधीक बहितर आहे अच्छा कीअं थोरो फ़र्क़ु ॿुधाइजो
कार्डियो जेका आहे सा सर वेट ट्रेनिंग भी भली आहे, गलत ना आहे वेट ट्रेनिंग सर, उहा हिकिड़ी अलॻि हिकिड़ी फील्ड आहे। हाँ उहा अलॻि कार्डियो ऐं फिजिकल एक्टिविटीज़ ऐं गेम वरी हिकिड़ी उहा अलॻि अलॻि शइ field आहे। आहे, सही माना वेट ट्रेनिंग जस्ट तव्हांखे हिकिड़ो शेप ॾींदी सर, अच्छा बॉडी खे शेप ॾींदी। माना हिकिड़ो तव्हां वधि में वधि कंहिं हिकिड़ी माना बॉडी बिल्डिंग में ई कॉम्पीट करे सघो था, सही पर जेको फिजिकल एक्टिविटीज़ कंदो न सर त उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी गेमियुनि में बि कॉम्पीट करे सघे थो। ऐं उनजी फिटनेस जेको आहे न हिन बनस्बत जेको वेट लिफ्टर हूंदो न उन खां वधीक फिटनेस हूंदी सर। वेट लिफ्टर जी सिर्फ़ु वेट लिफ्टिंग में फिटनेस हूंदी ऐं हुनजी हर हिकु शइ में फिटनेस हूंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे फिजिकल एक्टिविटीज़ जेको तव्हांखे मां तव्हांखे चयो केर बि 40 मिनट एटलीस्ट एक्सरसाइज करे त जेको आम हेॾांरो माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं एक्टिविटीज़ कंदो त उनखे वार्म अप करण जे लाइ पुशअप्स जी बि ज़रूरत पवंदी। पुशअप्स में बिल्कुलु पंहिंजी बॉडी जो पूरो वेट बीयर थो करे न माण्हू, माना वेट बीयरिंग करणु, पुशअप्स, सिटअप्स वग़ैरह जेके बि हणंदो ऐं पूरी बॉडी जो वार्म अप कंदो, वरी पोइ प्लस में गेम खेॾंदो, ॼण गेम में बि हिकिड़ो स्पेशलिस्ट थींदो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी गेमियुनि में बि सॉरी ट्रेनिंग्स में बि स्पेशलिस्ट थींदो वेंदो। हेॾां सिर्फ़ु जस्ट जेको आहे थो हिकिड़ी शइ में स्टेबल थींदो वेंदो पंहिंजी हिन में वेट लिफ्टिंग में। त मां ईअं चईंदुमि त वेट लिफ्टिंग बि बहितरीनु शइ आहे, सुठी शइ आहे, पर बहितरीन खां अगरि जेका बहितरीनु शइ आहे न उहा डिफरेंट फिजिकल एक्टिविटीज़ एंड गेम्स एंड स्पोर्ट्स आहे। माना उन साइड लाड़ो करे त अञा वधीक अच्छा के जेके जिम ते वेंदा आहिनि उहे ॿई कमु कंदा आहिनि। बिल्कुलु रनिंग वारी मशीन बि अवेलेबल हूंदी आहे, बिल्कुलु कार्डियो थींदो आहे, रनिंग थींदी आहे। हा हा ऐं जेके त शेप ठाहिण लाइ वरी ॿी मशीन्स बि हूंदियूं। बिल्कुलु जेकर माण्हू ॿई करे त इहो बि सही आहे। बिल्कुलु बहितर आहे सर, बहितर वेट आहे। ट्रेनिंग बि करे बॉडी जो शेप ठाहिण लाइ बहितर ऐं फिजिकल ट्रेनिंग्स बि करे पंहिंजे जिस्म खे फिट करण लाइ। जी जी बिल्कुलु बहितर आहे सर। सर मां तव्हांखे ॻाल्हि कयां न त जेका वॉक आहे न सर, वॉक उहा वाहिद एक्सरसाइज आहे जंहिंमें तव्हांजी पूरी बॉडी मूवमेंट कंदी आहे। मतिलबु तव्हांजी सॼी बॉडी जी एक्सरसाइज थींदी आहे। वॉक मां चवंदुमि त माना हर हिकु माण्हू चाहे सनो हुजे, थुल्हो हुजे, हल्के कद जो हुजे, वॾे कद जो हुजे, कहिड़ो बि हुजे न, वॉक हुनजे लाइ तमामु ज़रूरी आहे। ब्लड फ्लो बि थींदो आहे न। बिल्कुलु बिल्कुलु माना तव्हां माना हुनखे डायबिटिक पेशेंट न थींदो, ब्लड प्रेशर जो पेशेंट न थींदो, अलाह पना ॾे हार्ट जो पेशेंट न थींदो। अलाह ताला हर असांजे मुस्लमान भाउ खे ऐं भेनरुनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचाए, जेको आहे सो इन्हनि बीमारियुनि खां बचियल हूंदो उहो। तंहिं करे वॉक जेका आहे न सर मेन आहे। वॉक ऐं वाटर ॿई ॾिसो न सर, माना W सां लफ़्ज़ था इस्तेमालु थियनि, इहे ॿई मेन शयूं अथव। माना पाणी बि घणो, पाणी जो पीअण जेको आहे सो इस्तेमालु ज़्यादा खां ज़्यादा करे ऐं वॉक बि घणी करे सर। पंहिंजी रिहाइश जेको आहे सो कंबर सिटी में आहे। जी सर। तव्हां हुते पंहिंजी प्राइमरी एजुकेशन जा जेके इनिशियल एजुकेशन तव्हां हुते कई। अच्छा कंबर शहर में कुझु अहिड़ियूं मशहूरु शयूं खाइण जे हिसाब सां, पाइण जे हिसाब सां, या अहिड़ी जॻहियूं मशहूरु कहिड़ियूं उहे थोरो असांखे ॿुधायो। बिल्कुलु सर आहिनि। कंबर में तव्हांखे पहिरियां त कंबर हिकिड़ो तमामु सुठो शहर आहे, वॾो शहर आहे, डिस्ट्रिक्ट आहे सर। मां आयो आहियां। हा बिल्कुलु, तव्हांखे कंबर में हर हिकु फैसिलिटी मौजूदु आहे। कंबर में हर हिकु शइ जी फैसिलिटी तव्हांखे मिलंदी। ऐं प्लस में नंबर ॿी ॻाल्हि ते तव्हां चऊं खाइण जी हिसाब सां, खाइण जे हिसाब सां कंबर में असांजो वीचारो गुज़ारियो आहे हाणे सेफ हलवाई जे हिसाब सां दुकान हिकिड़ो स्वीट्स मशहूरु हुई। अच्छा चाचो सेफ हुई उहो। पोइ हाणे मां सम्झां थो 92 या 95 सालनि जी उमिरि में हाणे रिसेंट डेथ थी वई अथसि, गुज़ारिया। हुनजी मिठाई ॾाढी मशहूरु आहे। हुनजा पुट जा बिल्कुलु हुनजी सेकेंड ऐं थर्ड जनरेशन हुनजी मिठाई हलाए थी। जायको उहो ई आहे। बिल्कुलु जायको टेस्ट ते सर उन्हनि माना कंप्रोमाइज़ न कयो आहे। पंहिंजे वाल साहब जी माना उहा टेस्ट हलाईंदा था अचनि। मिठाई में कहिड़ी वैरायटी सुठी आहे? उनजी सर गुलाब जामुन बेस्ट आहे, सफ़ा गुलाब जामुन मुंहिंजे हिसाब सां। मूंखे हुनजो घणे में घणो जेको वणंदो आहे गुलाब जामुन वणंदो आहे, पर माण्हुनि खे जेको आहे न हुनजो माओ ॾाढो वणंदो आहे सर। हिकिड़ो खीर जो माओ हूंदो अथव, ठहंदो अथव, माण्हुनि खे उहो वणंदो आहे, पर मूंखे जेको हुनजो वणंदो आहे न गुलाब जामुन वणंदो आहे। ऐं ॿियो पेड़ो वणंदो आहे हुनजो। पेड़ो सर हालांकि चवनि था सॼी सिंध में
घोटकी जो पेड़ो मशहूरु आहे, मां घोटकी जो बि खाधो आहे, सही पर मूंखे अलाए छो माना हुन सेफ हलवाई जो पेड़ो घणो वणंदो आहे वधीक। नते तेड़े जा पेड़ा भी मशहूर है। बिल्कुलु हूअं माना ओवरऑल जेको आहे न घोटकी जो पेड़ो वॾो मशहूरु अथव सर। अच्छा। हा मां तव्हां गुलाब जामुन जी ॻाल्हि कई आहे, वात में पाणी अची वियो आहे। बिल्कुलु मां ईंदुमि कॾहिं कंबर, इंशाल्लाह सर, मोस्ट वेलकम, कॾहिं भले अचो, तव्हांखे सेफ व्लॉग बि ठाहींदासीं, इंशाल्लाह, ऐं उतां जी जेके खाइणी शयूं उहे उन्हनि खे कवर कंदासीं। बिल्कुलु, गुलाब बिल्कुलु। जामुन त ज़रूरु खाईंदासीं इंशाल्लाह ॿियो ज़रूरु। हुते हुनजे अलावा कुझु हुन में कढ़ाई में या कुझु हिननि में पकोड़नि में कुझु अहिड़ी शयूं मशहूरु आहिनि हुते? उते सर बिल्कुलु कंबर जा पकोड़ा बहितरीन, कंबर जा पकोड़ा वॾा मशहूरु अथव सर। अच्छा। तव्हां हैदराबाद, मां हैदराबाद रहियो मां, कंबर जे पकोड़नि खे ॾाढो मतिलबु मिस कंदो हुउमि मां हैदराबाद खां वधीक कंबर जा भला सर कोहनि ते हैदराबाद जे पकोड़नि जी टेस्ट में मारींदा कंबर जा पकोड़ा। तव्हां हाणे बि कंपेयर कयो, हैदराबाद जा पकोड़ा कॾहिं बि कंबर जे पकोड़नि खे न मारे सघंदा। हूअं त हाणे हर लिहाज़ खां हैदराबाद हैदराबाद आहे। मुंहिंजी माना मां ईअं चवंदो आहियां, सिंध में अगरि रहाइश जे हिसाब सां बेस्ट में बेस्ट जेको सिटी आहे न, उहो हैदराबाद अथव। मुंहिंजो फेवरेट में फेवरेट शहर हैदराबाद अथव सर। ॿियनि शहरनि में तव्हां कहिड़े कहिड़े पाकिस्तान में कहिड़े कहिड़े शहर में तव्हां विया हुआ सर? क्रिएट थी। हा सर बिल्कुलु, इहो मां कराची विया हो तव्हां? कराची वियो आहियां, मां इस्लामाबाद बि वियो आहियां, मां लाहौर बि वियो आहियां, KPK घुमियो आहे सॼो मां गिलगित सॼो घुमियो आहे, ऐं मां कश्मीर सॼो घुमियो आहे सर अल्हम्दुलिल्लाह टोटल। मां कैलाश वियो आहियां, चित्राल वियो आहियां, सवात वियो आहियां, सॼो टोटल माना नॉर्दर्न एरिया जेके बि आहिनि न सभु घुमियल आहिनि मुंहिंजा सर। पोइ हैदराबाद माना तव्हांखे एॾो पसंदि आयो कहिड़ी शइ में? सर हैदराबाद मूंखे इन जे करे पसंदि आयो, सभ खां पहिरियां जेको हैदराबाद जी क्वालिटी मूंखे वणी न, त हैदराबाद अमन अमान वारो शहर अथव। अच्छा। हैदराबाद हवाउनि वारो शहर अथव। माना ॾींहं जो चाहे केॾो बि झोलो हूंदो न हैदराबाद में, ॾींहं जो राति ठरियल हूंदी अथव हैदराबाद। माना उहे ई तव्हांखे तेज़ हवायूं, एॾो रिलैक्स, माना हिकिड़ो चलो तव्हां नॉर्मल बि कंहिं होटल ते चांहि पीअण वेंदो न, पर ईअं तव्हांखे ईअं हवा ईअं खयूं खयूं ईंदी, कॾहिं अहिड़ी हवा ईंदी आहे। अच्छा, जामशोर हैदराबाद में अहिड़ी हवा बि हलंदी अथव जो मतिलबु वण बि पाण अंदरां निकिरी ईंदा अथव, तेज़ हवा बि, अहिड़ी तेज़ हवा बि कॾहिं कॾहिं हलंदी अथव, ऐं दरियुनि में ईअं घूघट हूंदा अथव हवाउनि जा। माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचेरी कंदे, ऐं तव्हां यूनिवर्सिटी लाइफ खे थोरो एक्सप्लोर कयोसीं, ऐं फिज़िकल जेके शयूं आहिनि या फिज़िकल ट्रेनिंग या जेके बि एक्टिविटीज़ आहिनि बिल्कुलु ज़रूरी आहिनि, उन जी असांखे नॉलेज मिली, या जेकी ऑडियंस ॾिसे थी। जी सर। ऐं इलाही शागिर्द ॾिसंदा हूंदा या कंहिंजो इलाही इंट्रस्ट हूंदो हिन फील्ड में वञण जो, त तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे थोरो इंस्पायर थिया हूंदा, हिकिड़ो रस्तो वे मिलियो हूंदनि। बिल्कुलु बिल्कुलु सर। सो ॾाढी ख़ुशी थी। ॿियो तव्हां कुझु मैसेज ॾियणु चाहियो ॾिसंदड़ शागिर्दनि खे या ऑडियंस खे, को हिन फिज़िकल रिलेटेड का मैसेज ॾियणु चाहियो त तव्हां ॾेई सघो था? हा सर, मैसेज बि मां बिल्कुलु ॾियणु चाहींदुमि। मां हिकिड़ो पेरेंट्स जे लाइ जेको आहे मैसेज ॾियणु थो चाहियां त डियर पेरेंट्स, जेके बि अॼुकल्ह ज़रूरी न आहे जंहिं स्कूल में मां पढ़ाईंदो आहियां त सिर्फ़ु उन स्कूल जा ई पेरेंट्स हुजनि, जहिड़े बि स्कूल जा पेरेंट्स आहिनि, जितां जा बि पेरेंट्स आहिनि न, त मां उन्हनि पेरेंट्स खे हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां त नंबर 1 जेको आहे सो तव्हांजी जेको सर हिन दुनिया में जेके बि पेरेंट्स आहिनि न, अल्लाह ताला हिन दुनिया में अगरि इंसान खे वॾे में वॾी दौलत ॾिनी आहे न, उहा औलाद अथव सर। त पंहिंजी औलाद सां सभ खां पहिरियां त दोस्तनि वांगुरु ट्रीट अचनि, उन्हनि खे प्रेशराइज़ न कनि। जीअं मूंखे माना हिकिड़ो एज़ अ पेरेंट मतिलबु चाइल्ड माहौल मिलियो आहे न पंहिंजे पेरेंट्स जी तरफ़ां, मां उहा ई शइ जस्ट उन्हनि पेरेंट्स खे ॿुधाइणु थो चाहियां त पंहिंजे ॿार सां हिकिड़ो दोस्ती वांगुरु थी हलो, ऐं हिकिड़ो दोस्त थी उन सां अटैच हूंदव न, त उन ॿार जी तव्हां सां अटैचमेंट बि वधीक हूंदी, ऐं उहो ॿारु तव्हां सां सीक्रेट्स बि शेयर कंदो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेका आहे सा एजुकेशन जे लिहाज़ खां ॿारु जंहिं फील्ड में वञणु चाहे न, त उन ॿार खे उन फील्ड मुताबिक़ ई पढ़ायो, उन फील्ड मुताबिक़ ई उन ॿार जी तयारी करायो। ईअं न हुजे सर त हिकिड़ो ॿारु मतिलबु उनजी मैथमेटिक्स सुठी हुजे, उनजो शौक़ु हुजे मैथमेटिक्स जो,
ऐं उनखे ज़ोर ई बायो पढ़ाई वञे, बाबा तोखे बायो पढ़णी आहे, डॉक्टर थियणो आहे। ऐं होॾां हुन वीचारे खे बायो अचे बि न त ख़ुदा महिरबानी करे मां उन्हनि पेरेंट्स खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि त जेको तव्हांजो मतिलबु ॿारु जंहिं शइ में एक्सपर्ट आहे, जेके एक्सपर्टीज़ तव्हांजे ॿार जे अंदरि स्पेशलिस्ट जंहिं शइ में आहे, उन शइ ॾेई तव्हां पंहिंजे ॿार खे लाड़ो करायो। अगरि को ॿारु मतिलबु हिकिड़ो स्पोर्ट्स में इंट्रस्टेड आहे त तव्हां हुनखे स्पोर्ट्स ॾे खणी हलिया वञो, को आर्ट में इंट्रस्टेड आहे त तव्हां हुनखे आर्ट ॾे खणी हलिया वञो, को प्री इंजीनियरिंग में इंट्रस्टेड आहे त तव्हां हुनखे इंजीनियरिंग ॾे खणी हलिया वञो, अगरि को मेडिकल ॾे इंट्रस्टेड आहे त उन ॾे खणी हलिया वञो। इहा हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट थी वई पेरेंट्स ॾे। ऐं नंबर 3 जेका रिक्वेस्ट आहे सर, उहा आहे मोबाइल। अॼुकल्ह जेको आहे सो सर मोबाइल माना तमामु माना हिकिड़ो ॿारनि जे फ्यूचर जे हिसाब सां तबाही मचाए ॾिनी आहे। असांजे दौर में मोबाइल न हूंदी, असां माना हिकिड़ो संडे जो इंतज़ारु कंदा हुआसीं, एॾो ख़ुशि थींदा हुआसीं त संडे थो अचे। पोइ संडे हिकिड़ो स्कूल न वञण जी ख़ुशी अलॻि शइ आहे, उहा त हर ॿार खे हूंदी आहे, पर हिकिड़ो अहिड़ी ख़ुशी हूंदी हुई सर जो असां सुबुह जो माना इंतज़ारु हूंदो त सुबुह थिए संडे जो त असां क्रिकेट खेॾूं, माना फिज़िकल एक्टिविटीज़ मेन हूंदा हुआसीं। असांजो संडे ईअं गुज़रंदो हुयो, माना ज़रे घटि असां फजुर ते उथंदा हुआसीं, सॼो ॾींहुं पोइ फिज़िकल एक्टिविटीज़ कंदा हुआसीं, गेम खेॾंदा हुआसीं। ऐं अॼुकल्ह जे ॿारनि जो माना संडे कीअं थो गुज़रे, ऐं सैटरडे छुटी आहे ऐं सॼी राति मोबाइल था हलाइनि सैटरडे वारी, ऐं आचर जो संडे वारो सॼो ॾींहुं सुम्हिया पिया आहिनि। माना फिज़िकल एक्टिविटी त वई मेंटली केॾो डैमेज था कनि, न क्वालिटी स्लीप था ॾेई सघनि ॿारनि खे। क्वालिटी स्लीप टाइमिंग ख़बर अथव सर, जेका निंड चवंदा आहिनि न इंसान जी खुराक आहे, त खुराक क्वालिटी स्लीप ई खुराक हूंदी आहे सर। कीअं न आहे त सर सॼी राति बसि जागे ऐं ॾींहं जो सुम्हियो पियो हुजे, उहा पंहिंजी निंड पूरी कई, उनखे उहा खुराक मिली वई, न ईअं न आहे सर। क्वालिटी स्लीप जी टाइमिंग हूंदी आहे। अलाह ताला पाण फरमाए थो, चए थो त मां निंड जेका आहे सा सॉरी मां थोरो मिस्टेक थी वई आहे, राति जेका आहे सा ख़लकी आहे इंसान जी आराम जे लाइ, ठीकु आहे, ऐं ॾींहुं जेको मां ख़लकियो आहे इंसान जे कमकारनि ऐं इंसान जी इबादतुनि जे लाइ। त माना अलाह ताला जे त ख़िलाफ़ न आहे थियणो न सर, त ख़ुदा माना ॿारनि खां मोबाइल थोरी परे रखनि, टाइम जी ॿार खे क्वालिटी स्लीप ॾियनि। ऐं क्वालिटी स्लीप जो टाइम जेको आहे न मैक्ज़िमम 10 बजा थियनि ॿार सुम्ही पए। अलहमदिल्ला मां अॼु बि 11 ताईं सुम्ही पवंदो आहियां, 11 कॾहिं 11:30 थी वेंदा आहिनि, न त 10 बजे बि मां सुम्ही पवंदो आहियां। 10 बजे 10 कॾहिं महिमान माण्हू अची ईंदो आहे न त छिके में छिके, अगरि मूंखे आख़िरी देरि बि थींदी आहे न 11:30 देरि थींदी आहे, ठीकु आहे सर, न त 10 10:30 11 ईअं थी वेंदी आहे। थोरो शादी खां पोइ हाणे थोरो चेंज थी वियो आहियां, हाणे थोरी देरि थिए थी, न त शादी खां पहिरियां जेको हुयो न 10 तव्हांखे चवणी विसरी वियो, कांग्रेचुलेशन तव्हांजी शादी जी जी, थैंक यू सो मच सर। ऐं ॿियो प्लस में सर माना ॿारनि खां मोबाइल वठनि, मोबाइल थोरी माना 2-3 घंटा, ख़ासि करे नंढो जेको ॿार आहे मोबाइल मतिलबु फिजिकल ट्रेनिंग माना उन ते गेम्स उन्हनि खे माना ॿार खे जेके वीडियो गेम्स जेके मोबाइल जे अंदरि थियूं अचनि न, उन्हनि खां परे करे हिकिड़ो ॿार खे पाण टाइम ॾियनि, उनखे फिज़िकल एक्टिविटीज़ वारियूं जेके गेम्स आहिनि न उहे ॾियनि ॿार खे। पोइ उन्हनि में ॿार जी माना मां तव्हांखे ॻाल्हि कई, माना मेंटली सुठो डेवलप ग्रोथ हुनजी मेंटली सुठी थींदी, फिज़िकली फिट हूंदो, सुठो हूंदो ॿार, ऐं हिकिड़ो एक्टिव हूंदो। माना कोशिशि कनि ॿार खे माना जेको आहे न उहे माना शयूं ॾियनि, मोबाइल खां परे रखनि। इहे 3 रिक्वेस्ट आहिनि पेरेंट्स खे। ॾाढो तव्हां सुठो मैसेज ॾिनो, ऐं जेके वठिणो हूंदो सो वठंदा। जी जी बिल्कुलु सर। पर ही असांजो हुयो पॉडकास्ट सर रहमतुल्लाह मुग़ल सां, ऐं ॾाढियूं सिखण लाइ जेके शयूं मिलियूं, ऐं उमेदु आहे तव्हांखे बि कुझु इन मां कुझु मैसेज या कुझु अहिड़ी का एजुकेशनल या कुझु अहिड़ी नॉलेज मिली हूंदी जेकी तव्हांखे फ़ाइदो ॾिनो हूंदी। सो अहिड़ा ई पॉडकास्ट एपिसोड जेके ईंदा रहंदा। सो अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे छॾियो, ऐं वीडियो पसंदि आयो आहे, हीअ एपिसोड पसंदि आयो आहे त हिनखे लाइक कजो, ऐं कंहिंखे शेयर करणु चाहियो था त इहो ज़रूरु ही पॉडकास्ट शेयर कजो पंहिंजे दोस्तनि सां। मिलूं था नेक्स्ट कंहिं एपिसोड में, तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।